जियां साफ़ हूंदो आहे तीअं बातिन जो साफ़ हूंदो आहे। कंहिंजे साम्हूं जीअं तव्हां सुठा आहियो तीअं पर पुट बि हुन जे लाइ भला हुअणु घुरिजो। जीअं साम्हूं सुठा आहियो न तीअं पर पुट बि माण्हुनि जे सुठा हुअणु घुरिजो। ईअं न थिए जो साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि कयो पर पुट वरी हुनजी गिला ऐं गीबत कयो, चुगली ऐं साईं जा नाशाइस्ता ॻाल्हायो। इहा मुस्लमाननि जी आदत न आहे। साम्हूं मिलो त बिटा भाकुर पायो, वॾी मोहबत सां मिलो, असुल चओ त लहे उभरे असां ते त ॿियो पग मट यार आहियूं। पर पुट अचनि त वरी बुरनि लफ़्ज़नि सां हिक ॿिए खे यादि कयो। इहो ॿिटो मेयार मुनाफ़िक़त चइबो आहे। ॿिनि मुंहंनि वारो माण्हू जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, जन्नत जा दरवाज़ा खुलंदा। मदीने वारे साईं फरमायो त 500 सालनि जे पंध ते जन्नत जी सुरहान ईंदी। 500 सालनि जे पंध ते। पर इहो ॿिनि मुंहंनि वारो माण्हू, हुन सां हुन जहिड़ो, हुन सां हुन जहिड़ो, साम्हूं अचे त हिकिड़ो, पर पुट वञे त ॿियो। इहो माण्हू ईंदो जन्नत कुजा, जन्नत जी ख़ुशबू ई बि हिनखे नसीब कोन थींदी। सम्झ में आई ॻाल्हि कोन आई? पर पुट कंहिंखे बुरनि लफ़्ज़नि सां यादि करे पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो। पर पुट वेही हुनजी गिला कयो, गीबत कयो। इमाम नववी किताबुल अज़कार में फरमायो आहे गिला ऐं चुगलखोरी ॿ अहिड़ियूं बुरियूं आदतूं आहिनि जेके घणनि माण्हुनि में इहे पायूं वेंदियूं आहिनि। घणा माण्हू इन बुरियुनि आदतुनि में मुब्तला आहिनि। के माण्हू जिन खे अलाह ताला महफ़ूज़ फरमाए से सालिम रहनि था, न त अक्सर माण्हुनि में इहा बुरी आदत आहे जो माण्हू जे साम्हूं हूंदा सुठो ॻाल्हाईंदा ऐं पर पुट वेंदा त हुनजी शिकायत कंदा, हुनखे घटि वधि ॻाल्हाईंदा, ॿियनि माण्हुनि जे साम्हूं हुनजी गिला कंदा, गीबत कंदा। इहा आदत बुरनि अख़लाक़नि मां ऐं बुछड़नि अख़लाक़नि मज़ा आहे। अलाह जो क़ुर तो फरमाए वला तुति कुल्ल हल्लाफिम महीन हम्माज़िम मश्शाइन बिनमीम मन्नाइल लिल खैर मुअतदिन असीम। तू अहिड़े शख़्स जी ॻाल्हि न मञ जेको घणा कसम खणण वारो इंतहाई ज़लील आहे। घणा कसम थो खणे, कूड़ा कसम घणा खणे, ज़िल्लत वारी ज़िंदगी गुज़ारे। हम्माज़िम मश्शाइन बिनमीम ऐं माण्हुनि खे घुमंदे फिरंदे ताना ऐं चुगली हणंदो अचे। कंहिंखे तानो ॾे, मेणो ॾे या चुगलखोरी करे। मन्नाइल लिल खैर मुअतदिन असीम ऐं चङे कम खां रोकींदड़ ऐं हद खां लंघंदड़ सख़्तु गुनहगार आहे। तव्हां अहिड़नि माण्हुनि सां गॾु वेहो ई न, उहे न त तव्हांजे मथां मूं असरु छॾींदा। मदीने वारे साईं पंहिंजे असहाबनि खे फरमायो ला युबल्लिगुनी अहदुम मिन असहाबी अन अहदिन शैया फइन्नी उहिब्बु अन अखरुज इलैकुम व अना सलीमुस सद्र। दिलबर नबी फरमायो त मुंहिंजे साम्हूं कंहिंजी गिला या कंहिंजी शिकायत न कंदा कयो। जॾहिं मां मोहम्मद करीम तव्हां वटि अचां त मुंहिंजो सीनो तव्हां सभिनी दा साफ़ सुथरो हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी आहे, साईं जन पंहिंजे असहाबनि खे तंबीह था फरमाए त मुंहिंजे साम्हूं अचे ॿियनि जी गिला न कंदा कयो, शिकायत न कयो। या रसूलल्लाह फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, दिलि ते बार थी पवंदो। अल्लाह जे नबी जे दिलि ते बार थी पियो त इहा बुरी ॻाल्हि आहे न। सो नबी साईं फरमायो त पर पुट को माण्हू अचे तव्हांखे ॻाल्हि करे वेंदो न, तव्हांजे दिलि ते उहो बार थी पवंदो। तूं सॻे भाउ जी छो न माण्हू केरु ॻाल्हि करे, दिलि ते त बोझ थींदो न। को माण्हू अचे चए अदा तुंहिंजे भाउ तुंहिंजे लाइ हीअं चयो आहे, अगरचे मोहबतूं आहिनि पर दिलि ते बार थींदो, बोझ थींदो। यार मां पंहिंजे अदे सां एतिरो भलो हलां, उहो वरी मुंहिंजे बारे में माण्हुनि सां हीअं चवंदो थो अचे पियो, दिलि ते बोझ थी वेंदो। नबी साईं फरमायो अहिड़ी ॻाल्हि कयो ई न जो ॿिए जे दिलि में, ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ दिलि ते बोझ पवे। सीना साफ़ हूंदा त मोहबतूं क़ाइमु हूंदियूं। भला जेको माण्हू शिकायत खणी बि अचे तुंहिंजे साम्हूं गिला करे, गीबत करे, अहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हि तस्लीम न कंदा कयो। सुञाणे छॾियो हे फलाणो माण्हू गिला खोर आहे, वेहंदो त गिला कंदो। क़ुर तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु अन तुसीबू कौमम बिजहालतिन फतुस्बिहू अला मा फअलतुम नादिमीन। ए ईमान वारो, जॾहिं अव्हां वटि को पथरो गुनाहगार का ख़बर खणी अचे, का ॻाल्हि खणी अचे, तव्हांखे ख़बर आहे बदबख्त माण्हू आहे, हिन जी बुरी आदत आहे या चुगलखोरी जी या गिला गीबत करण जी, उहो माण्हू जे तौरु शिकायत खणी अचे, का ख़बर पहुचाए त उन ते यकीन न कयो। ख़ूब जांच कयो, उनजी तसहीह कयो त तव्हां मतां कंहिं क़ौम खे बेख़बरी में तकलीफ़ पहुचाए वियो, कंहिं माण्हू जे लाइ तव्हां ॻाल्हि करे वियो ऐं तव्हां हुनजे लाइ फतबय्यनु अन तुसीबू कौमम बिजहालतिन, बेख़बरी में तव्हां हुनखे नुक़सानु पहुचायो, कंहिं क़ौम खे, कंहिं माण्हू खे
ता अग में उन गाल तसहीह कयो फतुस्बिहु अला मा फअलतुम नादिमीन ये न थे जो पांजे उन जे कूड़े मानू जी शिकायत ते तवा बदले वठण जे ला तैयार थी वञो और रिश्ता टुटी पवन नाता टुटी वञन ताल्लुकात खत्म थी वञन तवा एक वे में नफ़रतूं रखंदा आहियो एकड़े चुगलखोर जे करे यारियूं दोस्तियूं सब टुटी वञन ऐं पोइ त अला मा फअलतुम नादिमीन पशेमान वेठा जो कोड़ा वेही ॻड़ियो त हाय अल्लाह छा करे वेठासीं इन जे करे अहिड़नि माण्हुनि ते वेसाई न कयो यकीन ई न रखो जेको हर जाइ ते वेही तव्हांजी गिला थो करे हुनजी गिला नबी साईं फरमायो जेको तव्हांजे साम्हूं तवजो ॾियो हदीस ॿुधायां तव्हांखे साईं जन फरमायो जेको तव्हांजे साम्हूं कंहिंजी गीबत जे करे शिकायत करे फिलाणो माण्हू हेॾो आहे फिलाणो माण्हू हेॾो पक ॼाणो त ॿिए सां वरी तव्हांजी गिला कंदो हूंदो मुंहिंजे साम्हूं अचे साईं साले हेड़ो आहे साईं साले हेड़ो आहे नबी साईं फरमायो उन ॻाल्हि ते यकीन न कजे साले सां मिलंदो हूंदो उनखे ज़रूरु चवंदो त मिठल साईं हेड़ो सम्झो था सो अहिड़नि माण्हुनि सां वेहो ई न यकीन जी ॻाल्हि आहे तव्हांजी दिलि अलाह तस्कीन सां भरे छॾींदो हर मुस्लमान ते वाजिब आहे त उहो पाण बि अहिड़े बुरे कम खां बचे ऐं ॿियनि मुस्लमाननि खे बि इन बुरे कम खां बचाए अलाह ताला शाल असांखे गिला गीबत चुगली जहिड़नि बुरनि आदतुनि खां महफ़ूज़ फरमाए अल्लाह शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة برحمتك يا أرحم